खलक़ल इंसान मिन अलक़, जे रब इंसान के पैदा कयो अलक़ मंझां। कॾहिं अल्लाह ताला ॻाल्हि कई क़ुरान जी पहिरीं वही है, इन पहिरीं वही जे अंदरि अल्लाह ताला इशारो करे थो हिकिड़े मेडिकल साइंस सां, ऐं पूरी रिसर्च इंसाननि कई आहे सिर्फ़ु हिन अलॻ लफ़्ज़ ते। अॼु ताईं उहा अञा आख़िरी मदद ते पहुता ई कोन आहिनि अॼु ताईं। ऐं केतिरा असांजे साम्हूं मिसाल अचनि था, जॾहिं इंसान जी तख़लीक़ जो मिसाल असांजे साम्हूं अचे थो, दुनिया तहक़ीक़ कई आहे, दुनिया तहक़ीक़ करे मंज़िल ते पहुती आहे त उहा ॿार पंहिंजे माउ जे रहम में कीअं उनजी जेको सो नशोनुमा थिए थी, कीअं उहो वॾो थिए थो, कीअं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतन लिमन यख़्शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस्समावातिल उला अर्रहमानु अलल अर्शि इस्तवा लहू मा बैनस समावाति व मा लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि व मा बैनहुमा व मा तहतस सरा। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यंफ़अुना व ज़िदना इल्मा। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका इल्मन नाफ़िअ व रिज़्क़न तय्यबन वासिअ। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर क़िस्म जी हमद सना बुज़ुर्गी ऐं किबरियाई अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे लाइ जुगाए, जेको अकेलो हिन सॼी काइनात जो ख़ालिक मालिक राज़िक़ माबूद बरहक़ आहे। बेशुमार दुरूद सलाम हुजनि अल्लाह तबारक व तआला जे मोकिलियल तमाम अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते, ख़ुसूसन असांजे आका सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात गिरामी ते, जे अज़ीम पैगंबर अची करे असां भटकियल इंसान खे सिरात मुस्तक़ीम जहिड़ी सिधी राह जो ॾस ॾिनो। जीअं त हिन वक़्तु तक़रीबन अक्सर उहे दोस्त जिन जो ताल्लुक़ दुनिया जी ख़बरनि सां आहे, दुनिया सां उहे ॻंढियल आहिनि, चाहे सोशल मीडिया हुजे, चाहे इलेक्ट्रॉनिक हुजे या प्रिंट मीडिया हुजे, उन्हनि खे मालूम आहे त हींअर आलमी लेवल ते तक़रीबन क़ुरान करीम जे हवाले सां हिकु मसइलो हलंदड़ आहे। ऐं अक्सर करे थींदो ईअं आहे जो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे दीन खे या अल्लाह तबारक व तआला पंहिंजे किताब खे, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान खे, उन जे मक़ाम खे दुनिया वारनि जे साम्हूं वक़्तन फ़वक़्तन मुख़्तलिफ़ अंदाज़ में ज़ाहिर कंदो आहे, जंहिंजे लाइ दुश्मन इहो सम्झंदो आहे, मुख़ालिफ़ इहो सम्झंदो आहे त आऊं पंहिंजी कोशिश पंहिंजे मक़सद जे अंदरि कामयाबी ॾांहुं उन शइ खे वठी सघां थो। लेकिन थींदो ईअं आहे त जेको इंसान इन्हनि शयुनि जे ख़िलाफ़ उथंदो आहे, अल्लाह तबारक व तआला इन्हनि जी अज़मत खे, उन्हनि जी हैसियत खे, उन्हनि जे मक़ाम खे अल्लाह ताला अञा वधीक बुलंद करे छॾींदो आहे। दुनिया वारनि ॾिठो जॾहिं अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा मुख़्तलिफ़ ख़ाका दुनिया में शाया कया विया, नतीजो छा निकितो त हज़ारनि न बल्कि लखनि जे तइदाद में माण्हू अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत पढ़ी करे मुस्लमान थी विया। केतिरा ई मिसाल अचनि था। ख़ुदि मकतब दारुसलाम उन खे संभालींदड़ डॉक्टर अब्दुल मालिक मुजाहिद साहब पाण चवनि था जेके
यूरोप ममालिक हुआ, उन्हनि जे अंदरि नबी अलैहिस्सलाम जी सीरत किताब छा, लेकिन को बि मज़हबी किताब एतिरो घणो न हलंदो। पर जॾहिं अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी थिए त उन वक़्तु दुनिया उथी पई, मुसलमान उथी पिया। जिन माण्हुनि अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जे ज़ात ते एतिरो मुतालो न कयो हो, उहे ख़ुदि हैरान थी वञनि था कि कहिड़ी शख़्सियत आहे। दुनिया में मुखालफ़तूं थींदियूं आहिनि, सियासतदान जी मुखालफ़त थींदी आहे, कंहिं शख़्सियत जी मुखालफ़त थींदी आहे, दुनिया में कार्टून ठहंदा आहिनि, लेकिन हेतिरो रद्द अमल कोन साम्हूं ईंदो आहे जेतिरो हिन शख़्सियत जे बारे में आयो आहे। ऐं बिलाख़िर उहे माण्हू अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत पढ़णु शुरू कनि था। ख़ुदि अब्दुल मालिक साहब, डॉक्टर अब्दुल मालिक पाण ॿुधाए त उन्हनि ममालिक में अर्रहीक़ु मख़्तूम असां इंग्लिश ज़बान ॿियनि ज़बाननि में छपाए आख़िरकार असां थकिजी पियासूं, लेकिन डिमांड अञा बाक़ी हुई। ऐं केतिरा ई माण्हू जिन अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे पढ़ी करे उन्हनि जे दिलि ऐं दिमाग़ इहो फ़ैसिलो कयो त वाक़ई का शख़्सियत हुई, वाक़ई इन जो को दीन आहे, वाक़ई को मज़हब आहे। हमेशह ईअं ई थियो आहे। ऐं इहो को हिन वक़्त जी ॻाल्हि न आहे, बल्कि अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी करे ई शइ आहे। तव्हां अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीख़ पढ़ंदो, प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं मके जी सरज़मीन ते दीन इस्लाम जी दावत ॾिनी न, त मके वारनि मुखालफ़त में का बि कसर कान छॾी। यानी जेको बि हर्ब हुननि खे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालफ़त में हलाइणो हो, उन्हनि पंहिंजे नोह चोटी जो ज़ोर लाहे उहो हर्ब सभई हर्ब हलाया। चाहे दुनिया वारनि जे साम्हूं ऐलान जी सूरत में हुजे, चाहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ते हमले जी ॻाल्हि हुजे, चाहे अल्लाह जे पैगम्बर जे किरदार ते हमले जी ॻाल्हि हुजे, चाहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर ऐं उनजी इज़त ते हमले जी ॻाल्हि हुजे, लेकिन कंहिं बि मैदान में हू पोइते कोन हटिया। ऐं नतीजो छा निकिरंदो, जंहिं जॻह तां मुखालफ़त कंदा हुआ, एतिरो अल्लाह ताला पंहिंजे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत खे वधाए छॾींदो हो। मके वारनि कंहिं दौर में मीटिंग कई, पाण में सलाह कयूं त हाणे हज जी मौसम अचे पई, ऐं इन हज जी मौसम में जेके बि रस्ता मके ते अचनि था न, हर चौक ते, हर चौराहे ते, हर रस्ते ते पंहिंजा माण्हू विहारे छॾियूं, ऐं उहे अचण वारे माण्हू खे इन क़िस्म जी ख़बर ॾियनि त मके जे अंदरि हिकु क़िस्म जो चरियो आहे, पागल आहे, मजनून आहे, जादूगर आहे, उन सां केरु मुलाक़ात न करे। ऐं उन वटि जादू जो एॾो त वसी तजुर्बो आहे, अहिड़ो त ख़तरनाक इल्मु आहे, हिकु चकर मुलाक़ात सां हू दुश्मन खे बि पंहिंजो करे वठंदो आहे। जॾहिं जिन माण्हुनि ते अल्लाह जे नबी जी ख़बर कोन हुई ऐं हुननि ख़ुदि अल्लाह जे पैगम्बर जे बारे में जॾहिं इहे शयूं पहचायूं, त हर माण्हू इन क़िस्म जो सोचियो त कहिड़ो जादूगर आहे। दुनिया में असां जादूगर ॾिठासीं, पंहिंजा करतब ॾेखारींदा आहिनि, पंहिंजी महिनत कंदा आहिनि, ऐं हिकिड़े मिंट जे अंदरि पराए खे पंहिंजो करणु ॾुखियो कमु आहे। ॾिसूं भला कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। ऐं दुनिया वारनि खे ख़बर पई, ॻोल्हे ॻोल्हे करे अल्लाह जे नबी सां मुलाक़ातूं कनि था। ऐं केतिरा माण्हू मुस्लमान बि थियनि था, जेके मुस्लमान न बि थिया न, पंहिंजे इलाइक़े में जॾहिं विया, इलाइक़े वारनि पुछा कि भला ॾियो ख़बर मके जी, उन्हनि सभिनी वञी करे इलाइक़े में ॿुधायो त मके में हिन क़िस्म जो हिकिड़ो जादूगर आहे, ऐं जंहिंखां मके वारा ख़ुदि ख़ौफ़ज़दा आहिनि, डिॼी विया आहिनि, ऐं उन जी ॻाल्हि में एतिरो त असरु आहे, उन वटि अहिड़ो त कोई इल्मु आहे जो दुश्मन खे पंहिंजो करे वठंदो मिंटनि जे अंदरि। त जिन माण्हुनि खे ख़बर न हुई, उहे बि पंहिंजो स्पेशली टाइम कढी करे अल्लाह जे नबी सां मुलाक़ात करण आया। सैयदना अबू ज़र जी तव्हां सीरत पढ़ी ॾिसो, मदीने में जॾहिं अल्लाह जे नबी वञनि था, सैयदना अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला जी सीरत पढ़ी ॾिसो। ही माण्हू अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जॾहिं मुलाक़ात लाइ अचनि था, नियत इहा कोन हुई त मुस्लमान थियूं, सोच इहा कोन दीन से क़बूल कंदासीं, नियत इहा हुई त ॾिसूं भला ही कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। पोइ जॾहिं उन्हनि जी मुलाक़ात थिए थी त हुननि जे इरादे तब्दील थी वञनि था। जॾहिं चेहरो अल्लाह जे पैगम्बर जो ॾिसनि था न, अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला मुस्लमान न आहे, तो यहूदियुनि जो आलिम आहे, अल्लाह जे पैगम्बर सां मिलण अचे तो मस्जिद जे गेट ते ॼण अल्लाह जे नबी जे चेहरे ते नज़र पइजे थी। प्यारे पैगम्बर जी ज़बान में अल्फाज़ आहिनि, या अय्युहन नास अफ़शु सलाम वअतिमु ताम वसल्लु बिलैल वन्नासु नियाम। रात जे टाइम ते अल्लाह जी इबादत करियो, उन खां अॻु में पाण वेंदा सलाम खे आम करियो ऐं मिस्कीननि खे खाधो खारायो। रात जो जॾहिं दुनिया सुतल हुजे तव्हां उथी करे अल्लाह खे पुकारियो ऐं जन्नत में तव्हां अल्लाह ताला तव्हांखे सलामत जन्नत में दाख़िल कंदो। इहे अल्फाज़ जॾहिं अब्दुल्लाह बिन सलाम जे कननि में पहुचनि था, मुस्लमान थियण कोन आयो आहे, सिर्फ़ु ॾिसण आयो आहे त कहिड़ो माण्हू आहे जंहिंजे नाले दुनिया हीअ मुखालफ़त करे पई। चवण लॻो वल्लाह इन हादल वजह लैस बिवजह कज़ाब। अल्लाह जो कसम, जंहिं चेहरे जी ज़बान मां अल्फाज़ निकिरनि पिया, इन चेहरे जे मथां कूड़ जा आसार असांखे नज़र ई कोन था अचनि। यानी इहो हमेशह उसूल रहियो आहे त हिन वक़्तु क़ुरान करीम जी मुखालफ़त, क़ुरान करीम जी तौहीन असीं सम्झो था यकीनन हिकु मुस्लमान जे लाइ ॾुखो ईंदड़ ॻाल्हि आहे। मुस्लमान शइ खे बर्दाश्त कंदो करे, लेकिन नतीजो इन जो इहो निकितो आहे जो दुनिया वारनि
ॾिठो त उहे साॻी माण्हू जॾहिं उन्हनि खे बुरे अंजाम ते पहुचनि था त आख़िरकार क़ुर करीम जी अज़मत अञा बुलंद थिए थी ऐं दुनिया जे कुंड कुड़छनि जी क़ुर करीम जो माण्हू मुतालो कनि था। त इन हवाले सां असां सभिनी मुस्लमाननि खे यकीनन दुनिया जा जेके मज़हब आहिनि असां सभिनी मज़हबी किताबनि खे ॾिसूं असीं ऐं असांजे किताब क़ुर करीम खे ॾिसूं असांखे ज़मीन आसमान जो फ़र्क़ु नज़र ईंदो। अॼु असां मुस्लमान आहियूं, असांखे ॾुख इन ॻाल्हि ते थिए थो, परेशानी थिए थी, अफ़सोस थिए थो दुश्मन अल्लाह जे क़ुर करीम जी तोहीन छो करे थो, पर उन जॻह ते असांखे ॾुख कोन थो थिए त असां उन क़ुर करीम सां कहिड़ो वेदन कयो आहे, असां उन अल्लाह जे किताब सां कहिड़ो हशर कयो आहे, असां उन क़ुर करीम खे कीअं असां छॾे ॾिनो आहे जंहिं मक़सद लाइ, जंहिं मफ़ाद लाइ, जेको टारगेट क़ुर करीम जो हो उन मक़सद ऐं मक़सद खे असां सम्झो ई कोन्हे। असां क़ुर करीम खे आम किताब सम्झी करे मस्जिद जी अलमारी में बंदि करे छॾियोसीं, पंहिंजे घर जे अंदरि रखी छॾियोसीं, पंहिंजे दुकान में बरकत ख़ातिर रखी छॾियोसीं। जॾहिं कंहिं क़िस्म जो को झेड़ो थी पियो, मसइलो थी पियो, फ़ैसिले जे टाइम ते क़ुर करीम मथे ते रखी करे फ़ैसिलो कयो वञिबो, या को मसइलो थियो क़ुर करीम हथ में खणी करे फ़ैसिलो कयो वञिबो, या को ज़ाती मसइलो थियो क़ुर करीम मथे ते शहरनि में रैली निकिरे पई, शहर में धरणो लॻो पियो, मूंखे इंसाफ़ खपे। छा अल्लाह जो क़ुर इन लाइ रहियो आहे? या कंहिं क़िस्म जो मूंखे मसइलो थी पियो, बीमार थी पियसि, मुंहिंजे जिस्मानी तौर सां को मसइलो आहे, क़ुर करीम खे पने ते लिखी करे मूं पंहिंजे गले में लटकाए छॾियो, छा क़ुर इन लाइ नाज़िल थियो आहे? यकीनन अॼु असां क़ुर करीम जी उन अहमियत खे, उन फज़ीलत खे सम्झो ई न त क़ुर करीम जी फज़ीलत छा आहे, उन जो मक़ाम छा आहे, ऐं उन सां गॾोगॾु असांजे मुआशिरे जे लाइ अज़ीम किताब केतिरो अहम आहे, केतिरो अहम आहे। अल्लाह जे क़ुर करीम जी फज़ीलत हिकु त उहा जेका अल्लाह ताला क़ुर करीम में पाण बयानु कई आहे, पाण अल्लाह ताला जेका बयानु कई आहे, ऐं असां जेकॾहिं हिकु ॿिनि आयतनि ते गौर कंदासूं न, यकीनन अल्लाह तबारक ताला क़ुर करीम जे असर जे बारे में फरमाई त क़ुर करीम में तासीर केतिरो आहे, क़ुर करीम में पावर केतिरो आहे। लव अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह। अल्लाह ताला क़ुर करीम जे पावर खे ॿुधाईंदे फरमाए त जेकॾहिं हिन किताब खे असां कंहिं जबल जे मथां नाज़िल करियूं हा न, जबल में रेज़ा रेज़ा थी वञा, अल्लाह जे डप जे करे जबल ज़रा ज़रा थी वञे। इहो पावर आहे हिन किताब में, इहा ताक़त अल्लाह ताला रखी क़ुर करीम में। ऐं अहिड़ी तरह सां अल्लाह ताला क़ुर करीम जी पावर ऐं ताक़त जे बारे में मुख़्तलिफ़ जॻह ते फरमायो, वलौ अन्न क़ुरआनन सुयरत बिल जिबाल, उन क़ुर करीम सां जेकर जबलनि खे बि हलायो वञे न, उहे पाणी जीअं वहण शुरू थी वेंदा हलिया। औ कुतियत बिल अर्द औ कुलिम बिल मौता, यानी क़ुर करीम जी ताक़त आहे। अल्लाह ताला एतिरो पावर रखियो हिन किताब जे अंदरि, हिन क़ुर करीम जे अंदरि। क़ुर करीम जी सदाकत जे लाइ दुनिया वारनि नौ चोटी ज़ोर लाथा। रसूल करीम अलैहिस्सलाम जे दौर में जॾहिं क़ुर करीम नाज़िल थियो न, उन वक़्तु अदीबनि जी खोट कोन हुई, अरब जा वॾा वॾा अदीब मौजूद हुआ, ऐं उहे अल्लाह जे क़ुर करीम जे मुक़ाबले में मुख़्तलिफ़ आयतूं ठाहिण शुरू कनि था, चवंदा हीअ छा आहे, अरबी जुमला ठाहिणा आहिनि न, को मसइलो ई कोन्हे। अल्लाह ताला क़ुर करीम जी आयत का बि सूरत नाज़िल कई थिए, पाण में सलाह करे बाबा हाणे हिन जे मुक़ाबले में का पाण आयत पेश कंदासीं, पोइ साॻी उन्हनि ॾिठो, पाण परेशान थी विया हलिया त हीअ त अजीब किताब आहे, जेको जादू या जेको आम अदब खां हटी करे किताब आहे। हुननि मुख़्तलिफ़ सूरतूं ठाहियूं, अलम तरक इलल फील वमा अदराक मल फील, इन क़िस्म जूं आयतूं ठाहे करे क़ुर करीम जे मुक़ाबले में आंदो। यानी उन जी माना इहा थिए थी, हिकिड़ी आयत हुननि ठाही त तोखे ख़बर आहे त हाथी छा आहे, अञा बि तोखे कहिड़ी ख़बर त हाथी छा आहे। लव ज़नबुन तवीलुन व ख़ुर्तुमुन अज़ीम, उन्हनि जो नंढड़ो पुछ हूंदो आहे, वॾी सुंड हूंदी आहे, वरी पाण चवणु लॻा त हिन जो मक़सदु छा आहे। यानी जॾहिं आयत अल्फाज़ ठाहे विया हलिया, पर जॾहिं मफ़ाद ते मक़सद ते आया त पाण हैरान थी विया हलिया त मक़सदु छा थिए थो। ऐं होॾां जॾहिं क़ुर करीम खे ॾिसूं था त अल्लाह जे क़ुर जे आयत परे जी ॻाल्हि आहे, लफ़्ज़ परे जी ॻाल्हि आहे, लेकिन हिकिड़े हिकिड़े हर्फ़ में अल्लाह ताला वॾा वॾा मफ़ाद मक़सद रखी छॾिया, वॾी वॾी तारीख़ पई आहे। केतिरा ई मिसाल दुनिया में असीं ॾिसूं था। असां त सम्झोसीं त बाबा क़ुर करीम मज़हबी किताब आहे, हिकिड़े ख़ासि मज़हब जो किताब आहे, ऐं इन शइ खे असां कॾहिं सोचियोसीं कोन त क़ुर करीम हिकिड़ो आलमगीर किताब आहे। क़ुर करीम पूरे मुआशिरे जी अक्कासी कंदड़ आहे। दुनिया जो को इल्म ई कान्हे जेको क़ुर करीम उन जो ज़िक्र न हुजे। दुनिया जे अंदरि तव्हां मशहूर जेको वाक़ियो आहे न, त कंहिं यूरोप जे मुल्क में को डॉक्टर हो, दुनिया वारनि खे चैलेंज कंदो हो, चवंदो हो भाउ क़ुर करीम में हर शइ जो हल मौजूदु आहे, हर शइ जो हल मौजूदु आहे। हिकिड़ी अजीब मसइलो साम्हूं पेश अचे थो, जो ॿिनि औरतुनि जो जेको थिए थो, डिलीवरी थिए थी, ॿार ॼमे थो, हिकिड़ी जी छोकिरी थिए थी, ॿिए जो पुटु थिए, ॿी जो पुटु थिए थो, इख़्तिलाफ़ थी पियो। डॉक्टरनि जी
गफ़लत जे करे ख़बर कोन थी पए त पुटु कहिड़ी जो हो ऐं धीअ कहिड़ी छोकिरी औरत जी हुई। इख़्तिलाफ़ थियो, वॾा मसइला थिया ऐं उन में जेके बि उन टेस्टूं वग़ैरह सभु लिबार्टीज़ वग़ैरह में कयूं, लेकिन को फाइनल फ़ैसिलो न थियो। हू मज़ाहन मुस्लमान डॉक्टर खे चवणु लॻा त तूं चवंदो त क़ुर करीम हर शइ जो हल मौजूदु आहे, त पोइ भला हीउ मूंखे हल कढी ॾेखारियो असांखे। हू असांजे कोन थो चए त क़ुर करीम मज़हबी किताब आहे, क़ुर करीम जो ताल्लुक़ मस्जिद सां आहे, क़ुर करीम जो ताल्लुक़ असांखे मज़हब जी मामलात सां आहे, हीउ दुनिया जो मामलो आहे। चवनि न, इंशाअल्लाह इन शइ जो हल बि क़ुर करीम हूंदो, लेकिन मूंखे मोहलत ॾियो। राति जो टाइम आहे, वञे थो पंहिंजे घर ऐं 2 नफ़िल पढ़ी करे दुआ घुरी, अल्लाह ताला खां दुआ घुरी त अल्लाह इस्लाम में कुफ्र जो मामलो आहे। क़ुर करीम खे पढ़णु शुरू करे छॾे थो, ख़बर पए थी मसइलो औरतुनि जो आहे, सूर निसा सां शुरूआत करे थो। सूर निसा में औरतुनि जा मामला आहिनि। अञा चंदी आई तूं पढ़े थो, तेसि ताईं क़ुर करीम बंदि करे चवे थो बसि मूंखे इंशाअल्लाह मसइले जो हल ॿुधी मिली वियो आहे। ॿिए ॾियां पूरा सभु डॉक्टर उन जे इंतज़ार में, अॼु असीं मज़ाक कंदासूं। जंहिं मामले ते असांजी पंहिंजी जेका रिसर्च हुई उहा लाजवाब थी वई, उते क़ुर करीम में पुराणो किताब, पत्थरनि जे दौर जो किताब आहे, हिन में किथां इन क़िस्म जो मसइलो हूंदो। डॉक्टरनि खे चवणु लॻो त मूं इन शइ जो हल क़ुर करीम में ॻोल्हे छॾियो आहे। अल्लाह ताला क़ुर करीम में फरमायो लिज़कर मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन, त मुज़क्कर ऐं मुअन्नस यानी पुट ऐं धीअ, जॾहिं को शख़्स फ़ौत थी वञे थो त पुट जे लाइ वरासत में डबल हिसो आहे ऐं धीअ जे लाइ उन जे मुक़ाबले में सिंगल हिसो आहे। जेकॾहिं पुट खे मिलंदी रक़म 2 लख रुपया त धीअ जी उन वरासत में 1 लख रुपया उनजो हिसो आहे। अल्लाह ताला जॾहिं दुनिया में निज़ाम रखियो आहे, तव्हां इन जी ब्लड टेस्ट न करियो, तव्हां उन्हनि औरतुनि जो खीर टेस्ट करियो ऐं उन में जंहिं अंदरि ताक़त जूं डबल आहिनि, पुट उन जो आहे, जंहिंमें घटि आहिनि धीअ उन जी आहे। बाक़ाइदा जॾहिं रिपोर्ट साम्हूं अचे थी सेम इहे निकिरे थो, सेम इहे निकिरे थो। ऐं उन टाइम ते केतिरा ई डॉक्टर जेको मुस्लमान थी वञनि था, ऐं जिन माण्हुनि जी इन मामले में महारत आहे उहे चङी तरह सां सम्झनि था त जंहिं औरत जो पुट ॼमे थो उन जे खीर जा जुज़ात, उन में ताक़त वधीक हूंदी आहे उन औरत जे मुक़ाबले में जंहिंखे अल्लाह ताला धीअ ॾिनी आहे। हीअ अल्लाह ताला क़ुर करीम खे नाज़िल कयो आहे। हिकु इंसान जेकॾहिं सोचे थो न, अल्लाह ताला क़ुर करीम में उहो असर रखियो आहे, जेको इंसान, जंहिं बि इंसान इन क़ुर करीम खे जंहिं मक़सद लाइ इस्तेमालु कयो आहे उनखे मक़सद मिली वियो आहे। हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जिन क़ुर करीम खे पढ़ियो, असांजी आख़िरत सुधरी वञे हली, असांजी पंहिंजी तबियत सुधरी वञे हली, असां दुनिया जे अंदरि नेकी रस्ते अची वञूं, अल्लाह उनखे नेकी हलाए छॾियो। ऐं ॿिया उहे माण्हू आहिनि जिन चयो त क़ुर करीम असीं पढ़ूं इन जे लाइ था त असांखे 5 रुपया मिली वञण ॾिया, कंहिंखे तावीज़ वठे ॾियूं, कंहिं को मसइलो करियूं कंहिंसां को, ऐं उहे उन मक़सद में कामयाबु थी विया हलिया। ॿिया उहे माण्हू आहिनि जिन क़ुर करीम खे पढ़ियो त क़ुर करीम खे पढ़ंदुसि, क़ुर करीम पढ़ण खां पोइ कंहिं जॻह तां क़ुर जी को मसइलो टीचिंग कंदुसि, पढ़ाईंदुसि कंहिंखे, ऐं मुंहिंजी का सैलरी सुठी निकिरंदी ऐं उन्हनि खे उहो मक़सदु मिली वियो। ॿिया उहे माण्हू आहिनि जिन क़ुर करीम खे पढ़ियो पंहिंजे इल्म में वाधारे जे लाइ त असीं यानी वधीक रिसर्च करियूं, साइंस जे मामलात में, मुख़्तलिफ़ मामलात में असीं रिसर्च करियूं, तहक़ीक़ करियूं, अल्लाह ताला उन्हनि खे उन मक़सद में कामयाबु करे ॾेखारियो आहे। यानी जंहिं मक़सद सां इंसान क़ुर करीम खे पढ़ंदो, अल्लाह ताला क़ुर करीम उहो असर रखियो आहे, उहो असर रखियो आहे। उन इंसान जो उहो रस्तो, उहो असर, उहो तरीक़ो, उहो मफ़ाद, उहो मक़सद इंसान जो ज़रूरु पूरो थी वेंदो। पर सिर्फ़ु कमज़ोरी ऐं कोताही असां मुस्लमान जी आहे, असां अॼु ताईं उन क़ुर करीम जो क़दुरु ई कोन कयो। यकीन सम्झो हेॾो वॾो किताब आहे, अॼु दुनिया वारनि जे साम्हूं ॾिसूं था न, दुनिया में अवॉर्ड मिलंदा आहिनि। वाह फलाणो जेको शख़्स आहे जंहिं 5 साल लॻाया शाह जो रिसालो हिफ़्ज़ करे वरितई, फलाणो जेको सो हुन शाइर जो रिसालो हुन हिफ़्ज़ करे वरितो आहे। वॾा वॾा अवॉर्ड थियनि था, वॾा प्रोग्राम थियनि था। तव्हां उन्हनि खां जेकर उसागी शाह जो रिसालो पुछंदा, यकीन सम्झो हर्फ़ हर्फ़ यादि कोन हूंदो। ईअं सम्झो त 80% यादि हूंदो, 20% यादि कोन हूंदो, त बि उनखे अवॉर्ड वॾो नालो थींदो आहे। पर कॾहिं असां सोचियो आहे उन ई साॻी मुआशिरे में ही क़ुर करीम लफ़्ज़ ब लफ़्ज़ छा, लेकिन हर्फ़ ब हर्फ़ नंढड़े मासूम ॿार खे 10-12 साल जो ॿार उनजे सीने में महफ़ूज़ आहे। मुसल्ले ते बीह करे रमज़ान शरीफ़ जे महीने में पूरो क़ुर करीम शुरू खां आख़िर ताईं ॿुधाए थो, हिकिड़े एराब जी ग़लती बि कोन थी अचे। दुनिया में अहिड़ा लखें त छा केतिरा ई माण्हू मौजूद आहिनि। तव्हां ख़ुदि सोचो, असांजे पाकिस्तान में हर साल में लखें छोकिरा हाफ़िज़ थींदा आहिनि, हज़ारनि तादाद में न। हिकिड़े पाकिस्तान जे अंदरि जेका वफ़ाक़ुल मदारिस जी रिपोर्ट मुताबिक़ उन में उहो तइदाद लखनि ते वञी पहुचे थो। ऐं वफ़ाक़ुल मदारिस बोर्ड ऐं मदरसनि जो उन में हर हाफ़िज़ इम्तिहान कोन ॾींदो आहे। 10 हाफ़िज़नि मां को हिकिड़ो इम्तिहान ॾींदो आहे, बाक़ी 9 हाफ़िज़ इम्तिहान कोन ॾींदा आहिनि। उन्हनि जी रिपोर्ट मुताबिक़ तइदाद लखनि में पहुचे थो। दुनिया में केतिरा हाफ़िज़ हूंदा?
तव्हां तारीख़ पढ़ी हूंदी जॾहिं पाकिस्तान ऐं भारत आज़ाद थियण खां अॻु में गॾियल तौर ते हिकिड़ी जेको प्रोग्राम थींदो जंहिंमें मुस्लिम हूंदा, गैर मुस्लिम हूंदा, गैर मुस्लिम में जेके मज़हब आहिनि, हिंदू मत हुजनि, बुद्ध मत हुजनि, सिख मत हुजनि, चाहे कंहिं बि मज़हब सां तालुक हुजे, सभिनी जी गॾियल तौर ते प्रोग्राम हूंदो। लेकिन उनजी शुरूआति क़ुर करीम जी तिलावत सां थींदी हुई। कंहिं एतिराज़ करण वारे एतिराज़ कयो त अवी क़ुर करीम सां शुरूआति करे मुस्लमान पंहिंजो गलबो छो था जमायो? हिन में असीं सभु मौजूदु आहियूं न। उन दिलि जी दलेरी ॾेखारे ठीकु आहे हिन प्रोग्राम में सभिनी खे मौक़ो ॾींदासूं। ऐलान थींदो प्रोग्राम जे शुरू में त जेकॾहिं अव्हां जे अंदरि कंहिं बि हिंदू मत मां तालुक रखण वारो को गीता जो हाफ़िज़ अची करे पंहिंजे गीता पढ़ी करे प्रोग्राम जी शुरूआति करे, पूरे मजमे में हिकिड़ो बि कोन थो थिए। वरी साॻे ऐलान थींदो भला कोई यहूदियत खे मञण वारो को इंजील जो हाफ़िज़ हुजे, ईसाईयत खे मञण वारो को यहूदियत मञण वारो को तौरात जो हाफ़िज़ हुजे, को इंजील जो हाफ़िज़ हुजे, को ईसाईयत खे तस्लीम करण वारो फलां किताब जो को हाफ़िज़ हुजे, सभई ऐलान कंदो रहियो, कंहिं बि मज़हब जो हिकिड़ो माण्हू बि कोन थियो। आख़िर चवणु लॻो भला हिन मुस्लमान मौजूदु आहिनि, क़ुर करीम मुस्लमान जे किताब क़ुर करीम जा हाफ़िज़ केतिरा आहिनि? सभु नंढड़ा ॿार वॾा उथी बीहनि था, हेतिरा हाफ़िज़ आहिनि। चवणु लॻो हिन क़िस्म जो तासुब कान्हे, हीअ असांजी मजबूरी आहे, हीअ असांजी मजबूरी आहे। अॼु असांजे मुआशिरे में हज़ारनि जे तइदाद में न बल्कि लखनि जे तइदाद में मासूम ॿार बि असांजे मज़हबी किताब जा हाफ़िज़ तव्हांखे मिलंदा। इहो एज़ाज़ अल्लाह क़ुर करीम में रखियो। दुनिया में को किताब तव्हां यादि कोन था करे सघो, दुनिया में को बि किताब आहे हर पर यादि कोन थींदो आहे। क़ुर करीम के असीं जेकॾहिं ॾिसूं था, दुनिया में जेके बि किताब लिखिबा आहिनि, के इंसान किताब लिखंदा आहिनि ऐं उन में तस्दीक बि उनजी इंसान कंदा आहिनि। लेकिन ही क़ुर करीम आहे जंहिंजी तस्दीक करण वारो को इंसान न, ख़ुदा अल्लाह ताला जी ज़ात आहे। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह, ला रैब फीह। अल्लाह फरमाए इन किताब में शक त वॾी ॻाल्हि आहे। शक जे लाइ अरबी में लफ़्ज़ शक आहे। रैब चवंदा आहिनि शक जो तसवुर बि कोन्हे, शक जो क़ुर करीम में तसवुर बि कोन्हे। ऐं उन खां सवाइ दुनिया में जेके बि किताब आहिनि, तव्हां सभई किताब खणो, वक़्त खां पोइ किताब तब्दील थी वेंदा आहिनि। हिकिड़े एडिशन खां पोइ ॿियो एडिशन ईंदो आहे, उन में इज़ाफ़ो थी वेंदो आहे, टे एडिशन में अञा इज़ाफ़ो थी वेंदो आहे, अञा जॾहिं चोथों एडिशन ईंदो आहे त उहे साॻी मकतब ॾिसंदा त पोइ हिन में हीअ जेका शइ किताब में आई आहे हिन दौर सां ठेके कोन थी, इनखे ख़तमु करियूं था, इनखे ख़तमु करियूं। केतिरा अहिड़ा किताब आहिनि उहा शइ ख़तमु थी वेंदी आहे। लेकिन हीअ अल्लाह जो क़ुर आहे जेको अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम सहाबा किराम खे ॿुधायो आहे न, उन दौर में जंहिं वक़्त खे अॼु असांजो जाहिल माण्हू पत्थरनि जो दौर चवे थो, उन ई दौर में जॾहिं क़ुर करीम नाज़िल थियो, अॼु ही तरक़ी याफ़्ता दौर आहे। कंहिं बि एडिशन में हिकिड़ी आयत छा, लेकिन हिकिड़ी एराब जी तब्दीली कोन थी आहे, न वरी कंहिं इन क़िस्म जी का जुरत कई आहे त बुआ ही जेका आयत आहे इहा उन ई दौर जे हिसाब सां बि हिन दौर में कोन थी सघे कॾहिं बि न। इहो अल्लाह जे क़ुर करीम जो एज़ाज़ आहे, क़ुर करीम जो एज़ाज़। उन खां पोइ क़ुर जेके बि किताब लिखजनि था, उन में जॾहिं बि को किताब कंहिं दौर में लिखिबो आहे, कंहिं इलाइक़े में लिखिबो आहे ऐं उहो किताब ॿिए इलाइक़े जे लाइ मुनासिब कोन लॻंदो आहे। मिसाल जे तौर ते पाण को बि किताब लिखूं था सिंधी ज़बान में, हाणे पाण जे लाज़मी आहे पाण उन किताब में पंहिंजे मुआशिरे जी अक्कासी कंदासूं न, असांजा पंहिंजा रस्म रवाज उन में आणींदासूं। उहो किताब जेकॾहिं तव्हां भले उर्दू में ट्रांसलेट करियो, पर जेकॾहिं तव्हां पंजाब बलोचिस्तान KPK में खणी वेंदा त उन्हनि खे सम्झ में कोन ईंदो, छो त उन्हनि जे रस्म रवाज रहणी कहिड़ी अलॻि आहे, असांजी अलॻि आहे। जेकॾहिं को यूरोप मुल्क में पंहिंजे मुआशिरे जी का बि अक्कासी करे असांजे मोकिले थो, पंहिंजी ज़बान में ट्रांसलेट करियूं था, पर असीं चवंदा ही रवाज असांजे मुआशिरे में ई कोन आहिनि, ही हुननि जा रवाज आहिनि, असांखे सम्झ में ई कोन थो अचे। या कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे दौर जो फ़र्क़ु बि हूंदो आहे, जेको हिन खां अॻु में किताब लिखिजी वियो 10 साल 20 साल अॻु में, उहो हिन दौर जे पढ़ण वारे खे सम्झ में बि कोन ईंदो त ज़बान कहिड़ी लिखियल आहे, ज़बान कहिड़ी लिखियल आहे, हिन में कहिड़ी शइ लिखियल आहे। लेकिन ही क़ुर करीम जो एज़ाज़ आहे। अल्लाह ताला क़ुर करीम नाज़िल कयो, अरब जी सरज़मीन ते मक्के जे मुआशिरे जी अक्कासी कई, मदीने जे मुआशिरे जी अक्कासी कई, लेकिन पूरी दुनिया जे कुंड कुड़चंदी वियो आहे। अॼु ताईं कंहिं बि मुखालिफ़ इहा जुरत कोन कई आहे त हिन क़ुर में जंहिं मुआशिरे जे अक्कासी कयल आहे उहो त अरब मुआशिरो आहे, ही फलां रस्म इन जो मुंहिंजे मुआशिरे में तसवुर ई कोन्हे, फलां शइ क़ुर करीम में आई आहे जेका मुंहिंजे मुआशिरे में कोन्हे, अॼु ताईं कंहिं जुरत बि कोन कई आहे। इहो अल्लाह ताला क़ुर करीम में एज़ाज़ रखियो आहे। या ईअं कंहिं बि कोन चइबो आहे हेतिरियूं सदियूं गुज़री वियूं, 1400 खां मथे साल गुज़री विया, 14-15 सदियूं गुज़री वियूं, इन्हनि सदियुनि जो पुराणो किताब आहे, हिन दौर जे माण्हू खे सम्झ में कोन थो अचे, इहे कंहिं बि कोन चयो अॼु ताईं। ऐं दुनिया जो इन क़िस्म जो पुराणो किताब तव्हां ॾेखारियो जेतिरो 8-10 सदियूं वॾी ॻाल्हि आहे,
पर आउं चवंदो हिकिड़ी सदी खां पोइ ॿी सदी में ईअं मारूफ़ ऐं मुतारिफ़ हुजे जीअं क़ुर करीम आहे, कॾहिं तव्हांखे नज़र कोन ईंदो। हीउ क़ुर करीम जो एहसास आहे, हीअ अलाह ताला क़ुर करीम में शइ रखी आहे, लेकिन असां मुस्लमान उन किताब खे पढ़ण जे लाइ तयारु कोन आहियूं। असां उन क़ुर करीम ॾे ध्यानु करण जे लाइ तयारु कोन आहियूं। असां चवंदा आहियूं त वाह क़ुर करीम खे पढ़णु, उन खे सम्झणु इहो मौलवियुनि जो कमु आहे, जेके मस्जिदनि में वेठा आहिनि, जेके मदरसनि में वेठा आहिनि, इन्हनि जी मजबूरी आहे, इन्हनि जो कमु पढ़णु। ठीकु आहे, इहो त पढ़ंदा, लेकिन क़ुर करीम यकीनन असां मुंहिंजा हर मुस्लमान जे लाइ लाज़मी किताब आहे। अॼु असां पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे मासूमनि खे तालीम ॾियारियूं था न, असां उन्हनि खे क़ुर करीम पढ़ाईंदे ऐब महसूसु कंदा आहियूं। मुंहिंजो पुटु जेकॾहिं क़ुर करीम पढ़ी त अॻियां हली करे मुल्लो थींदो, पोइ खाईंदो किथां भला, पोइ हिन जे लाइ रोज़गार जो बंदोबस्तु किथां थींदो। यानी ही दुनिया में मुआशिरे बुख मरी वेंदो हलियो। ऐं वरी जॾहिं उहो साॻी अॻियां थिए थो त उनजी ज़बान ॿियो जुमिलो ॿुधण में अचे थो त भाउ ही जेके मौलवी हलनि था न, इन्हनि सॼो मुल्क लुटे करे पाण खाधो अथनि, ही सॼे मुल्क लुटनि था। यानी ॿ मुतज़ाद नज़रिया असांजे मुआशिरे में अची विया आहिनि। यकीनन असां पंहिंजे औलाद खे केॾी बि तालीम ॾियारियूं, जेकॾहिं उन वटि अलाह जे क़ुर जी तालीम कोन्हे, यादि रखी छॾियो उहो असांजो औलाद जाहिल आहे। असां पंहिंजे औलाद खे पंहिंजे हथनि सां पाण क़तल करियूं पिया। अल्लाह ताला क़ुर करीम मन कई न, वला तक़्तुलू औलादकुम मिन ख़श्यति इम्लाक़, बुख ऐं सुञा जे डप में पंहिंजे औलाद क़तल न करियो। हीअ बि क़तल जी सूरत हिकिड़ी, यानी इन सूरत में जो असीं हुनखे दीन खां परे रखूं। हा, असांजी सोच आहे त मुंहिंजो पुटु इंजीनियर थिए, मुंहिंजो पुटु डॉक्टर थिए, मुंहिंजो पुटु खे सुठी पोस्ट ते पहुचे, इन शइ जी मन कन्हे मन त वाह असां पंहिंजे औलाद खे का ॿी तालीम न ॾियारियूं, कॾहिं बि न। असां बिल्कुलु तालीम ॾियारियूं, लेकिन उन सां गॾोगॾु क़ुर जी तालीम खे महरूम कॾहिं न रखोसीं। ऐं दुनिया जा जेके बि इल्म आहिनि, जेके बि इल्म आहिनि, तव्हां रिसर्च करे ॾिसो, सभई इल्म क़ुर करीम में मौजूदु आहिनि। अॼु दुनिया तरक़ी कई आहे, जंहिं मंज़िल ते पहुती आहे, अॼु उहा सॼी मंज़िल अलाह ताला क़ुर करीम अॻु में रखी छॾी आहे। जेका शुरू में अलाह ताला आयत नाज़िल कई न, असां उन आयत खे जंहिं बि तनाज़ुर सां ॾिसंदासूं, यकीनन असांजे लाइ इल्म जा यानी हिकिड़े क़िस्म जो मुख़्तलिफ़ शाख़ूं ज़ाहिर थींदियूं। इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़, ख़लक़ल इंसान मिन अलक़। अल्लाह ताला उन वक़्तु क़ुर करीम जेका पहिरीं आयत नाज़िल कई आहे, इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़, ओ उन रब जे नाले सां पढ़ जंहिं रब तोखे पैदा कयो। ख़लक़ल इंसान मिन अलक़, जेको सभिनी जो ख़ालिक़ आहे। ख़लक़ल इंसान मिन अलक़, जंहिं रब इंसान खे पैदा कयो। अल्लाह खे मंझां कॾहिं अल्लाह ताला ॻाल्हि कई, क़ुर जी पहिरीं वही आहे, इन पहिरीं वही जे अंदरि अल्लाह ताला इशारो करे छॾियो मेडिकल साइंस खां, ऐं पूरी रिसर्च इंसाननि कई आहे सिर्फ़ु न अलॻि लफ़्ज़ ते। अॼु ताईं उहा अञा आख़िरी मदद ते पहुता ई कोन आहिनि, अॼु ताईं। ऐं केतिरा असांजे साम्हूं मिसाल अचनि था, जॾहिं इंसान जी तख़लीक़ जो मिसाल असांजे साम्हूं अचे थो। दुनिया तहक़ीक़ कई आहे, दुनिया तहक़ीक़ करे मंज़िल ते पहुती आहे त उहा ॿार पंहिंजे माउ जे रहम में कीअं उनजी जेको सो नशोनुमा थिए थी, कीअं उहो वॾो थिए थो, कीअं उनजी परवरिश थिए थी, अल्लाह क़ुर करीम में तॾहिं ॿुधाए छॾियो। अल्लाह जे पैगंबर दौर में ॿुधाए छॾियो। नबी अलैहिस्सलाम जी मशहूर जेका हदीस आहे न, पाण अलैहिस्सलाम फरमाईंदा जॾहिं इंसान पैदा थिए थो, युजमा ख़ल्क़ु अहदिकुम फी बत्नि उम्मिही 40 यौमन नुतफ़तन, इंसान 40 ॾींहं ताईं पंहिंजे माउ जे रहम में नुतफ़े जी सूरत में हूंदो आहे। सुम्म यकूनु अलक़तन मिस्ल ज़ालिक, सुम्म यकूनु मुज़ग़तन मिस्ल ज़ालिक, उन खां पोइ वरी 40 ॾींहं उहो रक्त जे अंदरि तब्दील थी वेंदो आहे। इन जे माना रत बि कई वेंदी आहे। अहिड़ी तरह सां इन जॾहिं कंडीशन खे पंहिंजो अलॻि अरबी ज़बान में चवंदा आहिनि लटकियल शइ खे, त उन 40 ॾींहं खां पोइ उन सूरत में अची वेंदो आहे, मादर रहम सां लटकियल हूंदो आहे। ऐं उन खां पोइ उहो साॻी जॾहिं 40 ॾींहं गोश्त लोथड़ो थी वेंदो आहे, हीअ थिया 120 ॾींहं, 120 ॾींहं माना 4 महीना। सुम्म युरसलु इलैहि मलकुन फयनफुखु फीहि रूह, अल्लाह जे पैगंबर जा अल्फाज़ आहिनि, उन 4 महीने खां पोइ फ़रिश्तो ईंदो आहे, अल्लाह जे हुकुम सां उन में रूह फूकींदो आहे। अॼु पूरी मेडिकल साइंस चवे थी इंसान जे अंदरि रूह जेको अचे थो, साह पए थो ॿार में, उहो माउ जे रहम में 4 महीने खां पोइ थिए थो। हीअ अल्लाह जे नबी उन वक़्तु में ॿुधाए छॾियो जॾहिं का बि जदीद मशीनरी कोन हुई। अल्लाह जे क़ुर करीम में अल्लाह ताला उन मंज़र खे मुख़्तलिफ़ अल्फाज़नि में ज़िक्र करे छॾियो आहे त इंसान जी तख़लीक़ कीअं थिए थी। अल्लाह ताला उन तख़लीक़ खे मुख़्तलिफ़ अल्फाज़, सुम्मा ख़लक़नल नुतफ़ता अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसवनल इज़ाम लहमा सुम्मा अंशानाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। अल्लाह ताला फरमायो त इंसान जी तख़लीक़ कीअं थिए थी। फरमाए पहिरीं इंसान नुतफ़े जी सूरत में, नुतफ़े खां पोइ अलक़, उन खां पोइ गोश्त थिए थो मुज़ग़तन, मुज़ग़तन चवंदा आहिनि चॿाड़ियल गोश्त खे, गोश्त जो उहो टुकड़ो जंहिंते ॾंदनि जा निशान हुजनि। रसूल करीम अलैहिस्सलाम जी हदीस आहे, पाण अलैहिस्सलाम जॾहिं फरमाइनि था त इंसान जॾहिं फौत थिए थो न,
क़बर में वञे थो सॼे जिस्म खे मिटी खाई वेंदी थी इल्ला अजब ज़नब करंगी जे हॾी जो थोरो हिसो हूंदो आहे जेको बचंदो आहे मिन्हु खुलिक़ व मिन्हु युरकब इन ई हॾी जे ज़रिए मां इंसान पहिरीं पैदा थियो आहे ऐं वरी दोबारा इंसान इन हॾी में जुड़ंदो इहो ॿिज इंसान जो अल्लाह ताला क़ुर करीम जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त 40 ॾींहं खां 80 ॾींहंनि खां बाद में उहो गोश्त थी वेंदो आहे ईअं जीअं उनजे मथां ॾंदनि जा निशान हुजनि तव्हां तहक़ीक़ करे ॾिसो 80 ॾींहं खां पोइ ॿार माउ जे रहम में उन सूरत में हूंदो ॼण चॿाड़ियल गोश्त आहे उहो गोश्त सुकी करे हॾी जी सूरत में ईंदी आहे जेका असांजी करंगी जी हॾी थींदी आहे हीअ अल्लाह जे क़ुर करीम में रब उन वक़्तु फरमाए छॾियो जॾहिं जदीद मसीदी का बि कोन हुई ऐं उन खां पोइ अल्लाह छा फरमायो फ़कसौनल इज़ाम लहमा उन खां पोइ उन हॾी जे मथां गोश्त चढ़ंदो आहे जंहिंखे इंसान पंहिंजो लिबास कपिड़ा पाईंदो आहे न इहो उन हॾी जे मथां उहो गोश्त चढ़ंदो आहे फ़तबारकल्लाह तुम अंशानाहु ख़ल्क़न आख़र पोइ इंसान वरी नई तख़लीक़ में अची वेंदो पहिरीं नुत्फ़ो हो रत हो गोश्त हो हाणे नई शिकिल में अची वियो आहे फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन उहो अल्लाह बाबरकत आहे जेको सभिनी ख़ालिक़नि में इंसान जेके पैदा करण वारा आहिनि उनमें सभ खां वधीक अल्लाह ताला आसान आहे यानी अल्लाह ताला उन मंज़र खे ज़िक्र कयो आहे अल्लाह ताला उन वक़्त में ज़िक्र करे छॾियो जॾहिं का बि जदीद मशीनरी कोन हुई अॼु असां क़ुर करीम आम ॾिसूं था न इंसान तहक़ीक़ कई आहे तहक़ीक़ करे इंसान मेडिकल साइंस में अॻिते निकितो आहे अल्लाह ताला उन शइ जो ज़िक्र क़ुर करीम में करे छॾियो इंसान अञा तहक़ीक़ कई रिसर्च कई आहे इंसान तहक़ीक़ करे कंहिं ते रिसर्च कई ॿूटनि ते रिसर्च कई तहक़ीक़ कई ॿूटनि ते रिसर्च कई PhD होल्डर वञी थी वञो लेकिन अल्लाह क़ुर करीम में इंसान खे सम्झाइण जे लाइ केतिरा मिसाल ॿूटनि जा ॾेई छॾिया आहिनि अल्लाह ताला क़ुर करीम में मिसाल ॾिना अचनि तुम अनज़ल अल्लाह ताला क़ुर करीम में सूरह बकरा जे अंदरि या ॿियनि जॻहियुनि ते रब फरमायो या अय्युहन नास उबुदु रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अल्लज़ी जअल लकुम अल-अर्ज़ फ़िराशा वस्समा बिना वअनज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समरात रिज़्क़न लकुम फला तजरुल्लाह अंदादुम वअंतुम तालमून रब फरमायो जे रब तव्हां जे लाइ ज़मीन में उबड़ जो बंदोबस्त कयो आहे अल्लाह इन ॿूटनि जो मिसाल क़ुर करीम में ॾेई छॾियो आहे इंसान तहक़ीक़ कई आहे कंहिंजे तहक़ीक़ कई आहे जीतनि ते इंसान तहक़ीक़ कई आहे रिसर्च कई आहे जीतनि ते रब इंसान खे सम्झाइण जे लाइ इन इल्म जो ज़िक्र करे छॾियो आहे अल्लाह क़ुर करीम में माखी जे मख जो मिसाल ॾिनो आम मख जो मिसाल ॾिनो आहे अल्लाह ताला क़ुर करीम में मच्छर जो मिसाल ॾिनो आहे अल्लाह क़ुर करीम में नंढड़े कोरीअड़े हिकिड़ी मकड़ी जेका आम पुराणे घरनि में घर ठाहींदी आहे उन अनकबूत अल्लाह क़ुर करीम मिसाल ॾेई करे इंसान खे सम्झाए छॾियो इंसान तहक़ीक़ त कई आहे लेकिन बुनियाद अल्लाह क़ुर करीम में रखी छॾियो आहे इंसान तहक़ीक़ कई आहे माहिर फ़लकियात थी वञो रब इंसान खे सम्झाइण जे लाइ इंसान खे आसमान जो मिसाल ॾिनो आहे इंसान तहक़ीक़ कई आहे ऐं उहो साॻी मैदान में ककरनि ते तहक़ीक़ कई मौसमियात मामलात में अल्लाह इंसान खे सम्झाइण जे लाइ इन ककरनि जे पूरे निज़ाम जो ज़िक्र क़ुर करीम में करे छॾियो आहे ककर ठहनि कीअं था अॻिते कीअं वञनि था पाण में टकराइजनि कीअं था वरी उन मां चिणग कीअं निकिरे थी वरी उन मां बरसात ज़मीन ते कीअं वसे थी अल्लाह उन शइ जो ज़िक्र क़ुर करीम में करे छॾियो आहे ॿुधायो दुनिया जो कहिड़ो इल्मु आहे इंसान तहक़ीक़ कई ज़मीन ते कई पत्थरनि ते तहक़ीक़ कई रब क़ुर करीम में पत्थरनि जो ज़िक्र बि करे छॾियो आहे वइन मिनल हिजारत लमा यतफज्जरु मिनहुल अनहार अल्लाह फरमाए इन पत्थरनि मां कॾहिं कॾहिं पाणी जा चश्मा फुटी निकिरंदा आहिनि इहे पत्थर कॾहिं ज़बान जी जबलनि जी बुलंदी हेठि करंदा आहिनि इहे जबल जेतिरो मथे अथो इन साॻी जे का मिक़दार खां काफ़ी हेठि जबल ज़मीन में बन इंसान हाणे रिसर्च कई आहे न हींअर तहक़ीक़ कई आहे इहे सभई उलूम अल्लाह ताला क़ुर करीम अॻु में ज़िक्र करे छॾिया आहिनि असां क़ुर करीम खे पढ़ी त ॾिसूं भला दुनिया जो कहिड़ो इल्मु आहे जेको बि इल्मु असां ॾिसूं था चाहे इंसान सां हुनजो तालुक़ हुजे चाहे ज़मीन सां हुजे फलकियात जे निज़ाम सां हुजे सिज चंड सां निज़ाम हुजे तारनि जो निज़ाम हुजे या आसमान जे मामलात हुजनि ककरनि जा मामलात हुजनि बारिश जो निज़ाम हुजे यानी तरह सां आम ॿूटनि वणनि जो निज़ाम हुजे जानवरनि जे मथां तहक़ीक़ हुजे इहे सभई मैदान आहिनि जिन में इंसान वञी करे रिसर्च कई आहे तहक़ीक़ कई आहे वॾियूं वॾियूं यूनिवर्सिटियूं क़ाइमु कयूं आहिनि इंसान अॻिते वियो आहे लेकिन सभिनी जो बुनियादु असांखे क़ुर करीम में मिलंदो आहे अल्लाह ताला उन वक़्त में इन्हनि इल्म जो बुनियाद रखी करे इंसान खे सम्झाए छॾियो त क़ुर करीम हर दौर जे लाइ कामिल किताब आहे हर दौर जे लाइ कामिल किताब आहे कंहिं बि दौर में इंसान खे इन क़िस्म जो कोई शिकवा कोन करणी पवंदी त मुंहिंजे दौर सां क़ुर करीम नथो ठेके मुंहिंजे मुआशिरे सां क़ुर करीम कोन थो ठेके हीअ शइ मुंहिंजे इल्म में कोन थी अचे जेका अल्लाह क़ुर करीम में ज़िक्र करे छॾी आहे पर असां सिर्फ़ु पढ़ण जे लाइ तयारु कोन आहियूं असां उन किताब खे खोलण जे लाइ तयारु कोन आहियूं केतिरा ई मिसाल क़ुर करीम में लेकिन टाइम जे हिसाब सां तव्हांखे मिसाल कोन ॾेई सघियसि वरना इंसान थोरो असां क़ुर करीम खे पढ़ूं त सही भला कॾहिं कॾहिं असां इहो सोचूं त असांखे ज़िंदगी ख़बर न आहे केतिरा ॾींहं ख़बर न आहे केतिरा ॾींहं ज़िंदगी आहे असां रोज़ानो जी बुनियाद ते
रोज़ाने जी बुनियाद ते असां पंहिंजी रूटीन ठाहे छॾियो। सुबुह जे टाइम ते पहिरीं क़ुरान करीम पढ़णो असांखे, चाहे असां हिकिड़ो रुकू छो न पढ़ूं, पंहिंजे घर में हुजूं, मस्जिद में अचूं था, दुकान ते वञूं था, कारोबार में वञूं, उन टाइम ते असीं क़ुरान करीम खोले पढ़ूं, लेकिन तर्जुमे सां। ऐं हर आयत ते तव्हां नोट करे ॾिसो, तर्जुमो तव्हां क़ुरान करीम हिकु दफ़ा पढ़ी वञो, ॿिए दफ़ा पढ़ो, टे दफ़ा पढ़ो, तव्हां बोर कॾहिं बि कोन थींदा, बोर कॾहिं बि कोन थींदा। हर वारे तव्हांखे नई शइ मिलंदी। हर इंसान तव्हांखे जेको रिसर्च जे मामले में तव्हांखे नई शइ आणींदो आहे। हिन क़ुरान करीम जॾहिं इंसाननि कमु कयो आहे, तफ़सीर जा किताब लिखणा, हक़ीक़त में एतिरा तफ़सीर जा किताब लिखणा आहिनि जो पाण जी हीअ मस्जिद आहे न, एतिरो जेकॾहिं हाल तव्हां लाइब्रेरी जो भरियो, तॾहिं बि इन खां मथे तव्हांखे क़ुरान जा तफ़सीर जा किताब मिलंदा तव्हांखे। एतिरो क़ुरान करीम ते कमु थियो आहे। लेकिन अॼु बि जेकॾहिं उथी कलम खणे थो, को बि इंसान ईअं कोन चवंदो यार हिन क़ुरान ते कमु जाम थियो पियो। न, वरी बि मैदान ख़ाली, अॼु बि मैदान अॼु बि ख़ाली आहे। इंसान जंहिं दौर में हिन किताब ते कमु करणु चाहे थो, लिखणु चाहे थो, रिसर्च करणु चाहे थो, उन मां पंहिंजे जदीद उलूम ते उनखे फिट करणु चाहे थो, उन जे लाइ मैदान अॼु बि ख़ाली आहे। दुनिया में अहिड़ो को बि किताब कोन्हे, हिकिड़ो माण्हू कमु कंदो, ॿियो कंदो, टियों कंदो, चोथों जॾहिं उथंदो त दुनिया उनखे चवंदी वाह, 4 माण्हू अॻे कमु करे चुका आहिनि किताब ते, हाणे तुंहिंजी का बि गुंजाइश कोन्हे। उन करे असां क़ुरान करीम सां दिलि लॻायूं, अलाह जे क़ुरान करीम खे पंहिंजे हीअं सां हंडायूं, असां इहो ज़हन ठाहे छॾियूं त इनशाअल्लाह अॼु खां वठी करे रोज़ानो पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बनाए छॾियूं क़ुरान करीम। आख़िरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, असांजे मुआशिरे में जेके बि इख़्तिलाफ़ थियनि था, मज़हबी इख़्तिलाफ़ आहिनि, मामलात थियनि था, यकीनन उन्हनि सभिनी जो हल अलाह जो क़ुरान करीम है। सभिनी जो हल मौजूद है क़ुरान करीम। असां छो ॿियनि जे पोयां लॻूं पियो आहे, फलाणो हीअं थो चवे, हू हीअं चवे थो, हू चवे थो हितां तोखे बरकत मिलंदी, ॿियो चवे थो हितां कुझु कोन तोखे मिलंदो। असां दुनिया वारनि जे पोयां लॻण जे बजाए असां अलाह जे क़ुरान खे, अलाह जे पैगंबर जे हदीस खे पढ़ंदासूं। यकीनन इहो अज़ीम किताब है जंहिंमें को बि शक न आहे, को बि शक न आहे। न के मौलवी जो किताब आहे, न कंहिंजो इख़्तिलाफ़ इन शइ जे मथां। छो असीं दुनिया वारनि जे पोयां लॻूं, असां पाण क़ुरान करीम पढ़ूं, इनशाअल्लाह असांजे लाइ हक़ बातिल सभई शयूं ज़ाहिर थी पवंदियूं। दुनिया जो वॾो मञल आलम छो न हुजे, लेकिन उन जी ॻाल्हि जेकॾहिं अलाह जे क़ुरान सां, पैगंबर जे हदीस सां मुखालफ़त में अचे थी, टकराव में अचे थी, अपोज़िट में अचे थी, असीं उन आलम जी, उन दुनिया जे स्कॉलर जी ॻाल्हि खे छॾे सघूं था, लेकिन रब जे क़ुरान में कॾहिं बि असां उन ॻाल्हि खे नथा छॾे सघूं। अलाह ताला असांखे सम्झता फ़रमाए। अलाह ताला असांखे क़ुरान करीम सां सही तरह सां ताल्लुक़ क़ाइमु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांजे उन नौजवान नस्ल खे बि हिदायत नसीब फ़रमाए जेके रोज़ बरोज़ क़ुरान करीम खां परे थींदा वञनि पिया, जेके चवनि था क़ुरान करीम सिर्फ़ु हिकिड़े मख़सूस तबिके सां उनजो ताल्लुक़ आहे। कॾहिं बि न। जो मूं तव्हांखे ॿुधायां, कंहिं बि फील्ड सां ताल्लुक़ हुजे, क़ुरान करीम खे पढ़ो तव्हां, इनशाअल्लाह तव्हांखे पंहिंजी फील्ड जी ॼाण बि अल्लाह जे क़ुरान मां मिलंदी ऐं इंसान जे लाइ बरकत बि ज़िंदगी में ईंदी। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।